ओम शांति। अजरा मावस्यन हर कर्म विधि पूर्वक करण सां सिद्धि की प्राप्ति थींदी आहे। 72 मावस्यन अजबादर रसवंता पांति खे विधि द्वारा सिद्धि प्राप्त समझदा जैसा विधि द्वारा सिद्धि प्राप्त करे सकता है। जो भी पुरुषार्थ कंदा आहियो, पुरुषार्थ जे लक्ष्य या सिद्धि खे पाए। दुनिया वारनि वटि अॼुकल्ह रिद्धि सिद्धि ॾाढी आहे न, हुन तरफ़ रिद्धि सिद्धि ऐं हिते असांजी विधि सां सिद्धि प्राप्त यथार्थ आहे विधि ऐं सिद्धि। इनके रूप में इनके ॿियो रूप माण्हुनि पोइ रिद्धि सिद्धि में हली विया आहिनि। इनजी ॿियो रूप में वठी वञण जे कारण माण्हू रिद्धि सिद्धि चईंदा आहिनि। रिद्धि सिद्धि न, विधि सां सिद्धि प्राप्त थींदी आहे। त पंहिंजे खे सिद्धि स्वरूप सम्झंदा आहियो। जो भी संकल्प कंदा आहियो, अगर यथार्थ विधि पूर्वक त हुनजी रिजल्ट छा निकिरंदी? बाबा प्रश्न पुछे। सिद्धि जो भी संकल्प कंदा आहियूं, अगर यथार्थ विधि पूर्वक त हुनजी रिजल्ट छा निकिरंदी? सिद्धि थींदी न। त हर संकल्प कर्म अगर विधि पूर्वक आहे सिद्धि जरूर थींदी आहे। अगर सिद्धि न आहे त विधि पूर्वक बि न आहे। जे करे भक्ति में बि जो कार्य कंदा आहिनि उहे कराईंदा आहिनि, वैल्यू हुनजी विधि से ही थींदी आहे। भक्ति में बि जो कार्य कंदा आहिनि उहे कराईंदा आहिनि, वैल्यू हुनजी विधि से ही हूंदी आहे न। विधि पूर्वक हुजण जे कारण वो सिद्धि जो अनुभव कंदा आहिनि। भक्ति में भी विधि सां ही सिद्धि प्राप्त कंदा आहिनि, लेकिन नाम विधि सिद्धि तो भक्ति में भी जो कार्य करना है वो कराईंदा आहिनि, वैल्यू विधि जी हूंदी आहे न कि विधि ठीक न हुई। शुरू त हितां खां ई थी वञनि, जे करे पुछनि था सिद्धि स्वरूप पंहिंजे खे सम्झंदा आहिनि समय के प्रमाण वही फील्ड में रिजल्ट अञा ताईं थोड़ी सी जरूर हुजणी खपे। जिस समय जी रफ्तार की ॾिसंदा आहियूं, चैलेंज भी कंदा आहियूं, त चैलेंज जी संपन्न तॾहिं थींदव जॾहिं तव्हां माण्हुनि जी स्थिति संपन्न थींदी। चैलेंज कंदा आहियूं कि हाणे विश्व परिवर्तन थियण वारो आहे, त विश्व परिवर्तन जो चैलेंज पूरो कॾहिं थींदो जॾहिं आत्माउनि जी स्थिति संपन्न थींदी। संपन्नता नहीं पहुंची। ये तो चैलेंज कंदा आहियूं, वो परिवर्तन कंहिंजे आधार ते थींदो, हुनजो फाउंडेशन छा आहे? तव्हां माण्हू ई फाउंडेशन आहियो न। अगर फाउंडेशन तैयार थी वञे तॾहिं पोइ हुन खां पोइ नंबरवार राजधानी बि तैयार थी वेंदी। त पहिरियों फाउंडेशन तैयार थियण त जेके राज्य करण जो अधिकारी थियणो आहे वो पंहिंजे अधिकार न वठंदो त ॿिया पोइ नंबरवार अधिकार कीअं प्राप्त कंदा? त पहिरियों त असांखे जेके राज्य करणो आहे हुननि खे पंहिंजो अधिकार वठणो आहे। पोइ नंबरवार असांजी राजधानी में जो बि प्रजा शासक जैसे पंहिंजो अधिकार वठंदा वेंदव। न प्रजा शासक थियण में समय थोड़ी लॻंदो, वो त फटाफट ईंदा वेंदा आहिनि। जीअं बाबा जो ज्ञान जेका ॿाहिरि रहंदे हुए भी ज्ञान ॿुधनि था, लेकिन धारणा नथा करे सघनि या कई धारणा भी कंदा आहिनि, त उहो प्रजा में अची वेंदा आहिनि। जेतिरी भी धारणा कंदा आहिनि, जेका ज्ञान में विघ्न विझंदा आहिनि त हुननि जी राजशास्त्री ठही वेंदा आहिनि। बाबा राज्य करण वारा जो अधिकारी आहिनि उनखे पंहिंजो अधिकार वठणो आहे। पोइ ॿिया त नंबरवार अधिकार उन्हनि खे मिलंदो वेंदो।
ॿियो एतिरा वर्षनि जी जो चैलेंज कंदा आहियो त उनजे हिसाब सां त विश्व परिवर्तन जो कार्य थियणो खपे। उहो अञा ताईं तव्हां माण्हुनि जी स्थिति विधि द्वारा ही सिद्धि खे प्राप्त न थी आहे। इसलिए असांजी स्थिति ईअं न थींदी की असां विधि द्वारा सिद्धि खे प्राप्त करूं। इन विश्व कल्याण जे कर्तव्य में सिद्धि कीअं त असांखे पहिरियों विधि द्वारा सिद्धि प्राप्त करणी आहे, तॾहिं असां विश्व जे कल्याण जे कर्तव्य में सिद्धि प्राप्त करे सघंदासीं। पहिरियों स्वयं जी सिद्धि थियणी आहे। एतिरो वॾो कर्तव्य एतिरे थोरे समय में संपन्न करणो आहे त केतिरो तेजी स्पीड सां थियणो खपे। न त केतिरा वर्षनि जी स्थापना जे कार्य में एतिरे ताईं खां पहुचायो। हाणे बाबा चए थो हाणे असांखे 100% मतलब एतिरा बि वर्ष थी विया जेतिरी बि परसेंटेज ते पहुचे हाणे कंप्लीट 100% ते लाहिणो। त हुनजे लाइ छा करणो खपे, हिनजे लाइ छा प्लान ठाहींदा, स्पीड खे कीअं पूरो कंदा। सिद्धि स्वरूप ठहिया आहियो, अर्थात संकल्प कयो सिद्धि प्राप्त थिए। जो संकल्प करो वो सिद्धि प्राप्त सिद्ध थी वञे। इहा आहे 100% सिद्धि स्वरूप जी निशानी। कर्म कयो ऐं जो संकल्प करो वो सिद्ध थी वञे, जो कर्म करो वो सिद्ध थी वञे। जॾहिं साधारण नॉलेज जे आधार सां रिद्धि सिद्धि खे प्राप्त करे सघंदा आहिनि त इहे श्रेष्ठ नॉलेज जे आधार सां विधि सां सिद्धि खे प्राप्त न करे सघंदा आहिनि। ये चेकिंग खपे कहिड़ी विधि में कमी रहती है त पोइ सिद्धि भी संपूर्ण न थी। अगर विधि में कमी रहती हुई तो सिद्धि भी संपूर्ण न मिल सकती है। विधि की चेक करण से सिद्धि ऑटोमेटिकली भी सिद्धि न प्राप्त थियण जो मुख्य कारण इहो आहे त हिकु ई समय कई रूपनि सां सर्विस न कंदा आहियूं। हिन में भी सिद्धि न प्राप्त थियण जो मुख्य कारण छा आहे? जो संकल्प करूं था, जो कर्म करूं था, जो बोल बोलो था वो सिद्ध छो थो थिए। हिन जो मुख्य कारण आहे जो हिकु ई समय कई रूपनि सां सर्विस नथा करूं। हिकु ई समय टिनि रूपनि सां सर्विस करणी आहे। टे रूप व टे रीति सां हिकु ई समय करणो। टे रूप बि हुजनि त टे रीतियूं बि हुजणियूं खपनि। हुन सां सर्विस करणी। हिकु त नॉलेजफुल, पावरफुल ऐं लवफुल। नॉलेजफुल भी हुजूं, पावरफुल भी हुजूं, मतलब ये ज्ञान ॾियूं था त हुनखे सुठी रीति ज्ञान बि ॾेई सघूं सम्झाए करे। उहो कॾहिं थींदो जॾहिं असां में धारणा थींदी। त नॉलेजफुल मतलब असां में बि धारणा हुजे, अनुभवी हुजूं। पावरफुल भी हुजूं, भई हुननि में बि धारणा कीअं थिए त हुननि खे शक्ति ॾेई सघूं। ऐं ओतिरो ई लवफुल भी हुजूं। आत्मिक स्नेह भी हिननि आत्माएं खे ॾिए थो। लव लव ॿई साथ साथ हुजणु खपनि। रूपनि सां सर्विस करणी आहे, लेकिन रीतियुनि सां बि सर्विस करणी आहे। मन वचन कर्म रीतियुनि सां बि करणी आहे असांखे। त रूप कहिड़ो कहिड़ो? नॉलेजफुल, पावरफुल ऐं लवफुल। लवफुल में लव ॿई ऐं टे रूपनि में टे रूप थी विया ऐं टे रीति कीअं खपे? मन वचन कर्म। रीतियुनि सां हिकु ई समय टे रूपनि सां। जॾहिं वाणी द्वारा सर्विस कंदा आहियूं न, वाणी द्वारा सर्विस कंदे हुए मन सां बि पावरफुल चीज सां उन्हनि जी मनसा खे बि चेंज करे सघूं। और वाणी द्वारा उन्हनि खे नॉलेजफुल ठाहे सघो। त असांजी कंहिं में एतिरी पावर हुजणी खपे कि असां उन्हनि जी मनसा खे चेंज करे सघूं, मन जे संकल्पनि खे।
असांजी वाणी अहिड़ी हुजणी खपे जो उन्हनि खे नॉलेजफुल ठाहे सघे और कर्मणा सर्विस जो उन्हनि जे संबंध संपर्क में ईंदा आहिनि। संपर्क अहिड़ो फुल हुजे जो ऑटोमेटिकली वो महसूस करनि कि असां ये कोई असांजे गॉडली फैमिली में पहुचे। नॉलेजफुल, पावरफुल और लवफुल जो रीति कहिड़ी आहे। पावरफुल कंहिंमें ठहिणो आहे? मनसा में। नॉलेजफुल कंहिंमें ठहिणो आहे? वाणी। और लवफुल कर्मणा में। मतलब उन्हनि खे एतिरो आत्मिक स्नेह ॾियूं कि उन्हनि खे महसूस था पंहिंजे परिवार में आहिनि, गॉडली फैमिली में पहुचे। तो चलन ही अहिड़ी हुजे जिसां वो फील करनि कि असांजी असली फैमिली आहे। अगरि हिन सॼे रीतियुनि सां उन्हनि जी मनसा खे बि असां कंट्रोल करे वठूं पावरफुल स्थिति द्वारा और वाणी सां नॉलेज ॾेई उन्हनि खे लाइफ में जो वरदान ॾिनो और कर्मणा अर्थात संपर्क द्वारा पंहिंजी स्थूल एक्टिविटी द्वारा गॉडली फैमिली जो अनुभव करायो। त हिन विधि पूर्वक सर्विस करण से तो सिद्धि न थींदी। तो सिद्धि प्राप्त करण लाइ असांजे मन जे संकल्प ॾाढा पावरफुल हुजणा। असांजी वाणी में जेको भी असां मुख तां ॻाल्हायूं था उहा अनुभवी स्वरूप नॉलेजफुल अर्थात अनुभवी स्वरूप। असां कर्मणा में अगरि कंहिंजे संबंध संपर्क में अचूं था त जब तक चाहो था हिननि जे संबंध संपर्क में अचूं या बाबा जो थी वञनि त उन्हनि खे आत्मिक याद लेकिन लॉ भी नियम भी याद रखो। कर्मणा में लॉफुल और लवफुल हिकु ई समय जिनी रीतियुनि ऐं जिनी रूपनि सां सर्विस में कंदा आहियूं न असां। जॾहिं वाचा असां ज्ञान ॾींदा आहियूं त आत्मिक स्थिति में स्थित थी करे पावरफुल स्थिति में न हूंदा आहियूं। मनसा में पावरफुल हुजणी खपे, वो घटि थी वेंदी आहे। वाचा में ज्ञान ॾींदा आहियूं, ज्ञान में ध्यान ॾींदा आहियूं, कीअं सम्झायूं। और जॾहिं रमणीक एक्टिविटी में कंहिंजे संपर्क में ईंदा आहियूं त मनसा जो पावरफुल हुजणी खपे। जॾहिं कंहिंजे बि मां आत्मा हिन सृष्टि जी सर्विस करण आई आहियां त कंहिंजे बि संपर्क में अचूं था हिन सृष्टि जे ईंदे हुए त असांखे यादि रखिणो आहे मां गॉडली सर्विस में आहियां। त बाबा खे यादि करे असां हुननि जे संपर्क में ईंदासीं न त हुननि आत्मा खे बि ॾाढी प्राप्ति थींदी। एक्टिविटी सां कंहिंजे संपर्क में अचूं था त मनसा जो पावरफुल हुजणी खपे उहो न रहंदी आहे। त हिकु ई समय टई अगरि इकट्ठा हूंदा त सिद्धि ज़रूर मिलंदी। सिद्धि प्राप्त करण लाइ असांखे टे रूप नॉलेजफुल, पावरफुल, लवफुल और टे रीति अर्थात मनसा पावरफुल, वाचा नॉलेजफुल, सर्विस में लवफुल। हिन रीति सां सर्विस करण जो अभ्यास और अटेंशन हुजणो खपे। संबंध में न ईंदा आहियूं, डीप संपर्क में न ईंदा आहियूं, मथां जे संपर्क में ईंदा आहियूं। मथां जे असल में जो कोई भी मिले तो तुंहिंजी आत्मायूं आहिनि, असां परमधाम निवासी आत्मायूं सब मिलूं था। ये भी परमधाम निवासी आत्माएं के पास है। वो मथा जो संपर्क अल्पकाल जो रहेगा, भले लव में लाइंगा भी आए लेकिन लव फुल में अगर पावरफुल हुजणो खपे। अगर किसी संबंध संपर्क में अचूं तो हाँ भाई स्नेह व्यवहार त रहेगा लेकिन असां उन्हनि खे शक्ति भी ॾियूं। कॾहिं थींदो कि आत्मिक स्थिति में स्थिति करे हुननि सां मिलंदासीं। उन्हनि आत्माउनि में भी पावरफुल हो जिससे वो समस्या वायुमंडल वाइब्रेशन जो सामनो करे सदा का संबंध में रहन। बाबा जी विष्णु जी असांखे संबंध के सुठो सुठो लगता है लेकिन ॿाहिरि वेंदा आहिनि त कीअं समस्या वायुमंडल वाइब्रेशन में फंसी वेंदा आहिनि त वो संबंध संपर्क टुटी वेंदो आहे। जैसे ये भी संबंध संपर्क में ईंदासीं आत्मिक स्थिति में स्थिति करे कंदासीं त हुन आत्मा में भी शक्ति वधी वेंदी आहे त उहा अॻियां वेंदा त समस्या वायुमंडल वाइब्रेशन जो सामनो करे सघंदा ऐं सदा काल जे संबंध में रहंदा। उहो न कंदा आहिनि ॿार।
या तो नॉलेज से अट्रैक्ट थी मैं या लव स्थिति में ना उन्हें तो मानो या तो ज्ञान से अट्रैक्ट थी मैं या आत्मिक ज्ञान से ज्यादा लव थी मैं। सेकेंड नंबर को नॉलेज से रही है। लेकिन पावरफुल एड़ो जे जो कोई भी गाल सामू अच्छी तरह से हिलाए न कमी अञा आए जो सर्विसेबल पावरफुल स्थिति में असांखे सुठी करे संपर्क में अचणो खपे, ज्ञान में अचणो खपे। जो सर्विसेबल लिमिट चाहिए है ना उन्होंने भी नॉलेज ज्यादा है, लव भी है लेकिन पावर घटा तो पावर भरणी है पारिवार पालतू स्टेज निशानी सा होंगी। हिकु सेकेंड में कोई भी वायुमंडल व वातावरण की माया की कोई भी समस्या की खत्म कर दी। आत्मा पावरफुल होंगी ना तो उनमें छा क्वालिटी होंगी कि वो हिकु सेकेंड में कहिड़ो भी वायुमंडल हुजे, कहिड़ो भी वातावरण हुजे, कहिड़ो भी माया द्वारा समस्या आई हुजे, लेकिन उस सेकेंड में पंहिंजी शक्ति का खत्म। कभी वार न कभी हार न खाईंदड़। जो भी आत्माएं समस्या जे रूप में ईंदियूं आहिनि वो उन्हनि जे मथां बलिहारी वेंदियूं आहिनि, जेके ए शब्द में चवनि प्रकृति दासी ठही वेंदी आहे। जॾहिं पंज तत्व दासी ठही सघंदा आहिनि त मनुष्य आत्मा बलिहारी न वञी सघंदा आहिनि। The powerful stage जो प्रैक्टिकल रूप इहो आहे कि वो आत्मा कहिड़ो भी वातावरण हुजे, कहिड़ो भी वायुमंडल हुजे, माया जो कहिड़ो भी वार हुजे उनखे सेकेंड में खत्म करे सघंदी आहे। हिन करे चइबो आहे कि हिकु ई समय टई रूपनि तो सर्विस करण जी जॾहिं रूपरेखा ठही वञे तॾहिं हर हिकु कर्तव्य में सिद्धि ॾेखारण वेंदी। विधि जो कारण विधि में कमी हुजे सिद्धि में कमी रहती है। अगर सिद्धि स्वरूप ठहण लाइ न विधि खे प्रयोग करो। भक्ति मार्ग में चईंदा आहिनि साधना, भक्ति मार्ग में कंदा आहिनि साधना। हिते आहे साधन। साधन कहिड़ो आहे? बाबा जी हर एक विशेषता के पंहिंजे में धारण कंदे कंदे विशेष आत्मा ठहंदो। भक्ति मार्ग में सिद्धि जे लाइ साधना कंदा आहिनि। विशेष छा कंदा आहिनि? बाबा जी हर विशेषता के स्वयं में धारण कंदे कंदे विशेष आत्मा ठही वेंदासीं त सिद्धि प्राप्त थी वेंदी। ये इम्तिहान जे ॾियण में जॾहिं नज़दीक समय हूंदो आहे न त जो कुछ स्टडी कई हूंदी आहे थ्योरी व प्रैक्टिकल ॿिन्हिनि खे रिवाइज करे ऐं चेक कंदा आहिनि कि कहिड़ी सब्जेक्ट में छा कमी रहिजी वई आहे। हिन प्रकार हाणे जबकि समय नजदीक अचे थो इन प्रकार हाणे जॾहिं समय नजदीक अचे थो त हर सब्जेक्ट में पाण खे ॾिसो कि कहिड़ी कमी ऐं केतिरे परसेंटेज ताईं कमी रहियल आहे, थ्योरी में भी और प्रैक्टिकल में भी। तो पहिरियों त बाबा सखी चई खे रीति सिद्धि प्राप्त करो। हाणे बाबा सखी चवनि था कि असांखे जीअं जीअं समय हाणे नज़दीक अचण वारो आहे त थ्योरी ऐं प्रैक्टिकल में चेक करो कि कहिड़ी कहिड़ी कमी आहे। हर सब्जेक्ट की कमी के ॾिसंदे हुए पंहिंजे खे कंप्लीट कंदा वञो। लेकिन कंप्लीट तॾहिं थींदा जॾहिं पहिरियों रिवाइज करण सां पंहिंजी कमी जो मालूम पइजी वेंदो। पंहिंजी कमी कढणी आहे कि कहिड़ी कमी रहियल आहे। सब्जेक्ट खे त ॼाणंदा ई आहिनि, सब्जेक्ट खे बुद्धि में धारण कयो व न अञा ताईं न कयो अथव। फर्क छा आहे? सब्जेक्ट खे बुद्धि में धारण कयो आहे न कयो हुनजी फर्क छा आहे? जीअं जीअं सिद्धि जी परसेंटेज वधंदी वेंदी त टाइम बि वेस्ट न वेंदो। अगरि असांजी बुद्धि में सभु सब्जेक्ट क्लियर आहिनि त असांखे दिन प्रतिदिन जीवन में असांजी संकल्प बोल कर्म जी सिद्धि जल्दी प्राप्त थींदी है। थोड़े टाइम में सफलता जास्ती मिलंदी। हिनखे
छा चइबो सिद्धि। अगर समय ज्यादा है, मेहनत भी ज्यादा कंदा आहियो, कुछ सफलता मिलती है तो उनकी परसेंटेज घटि थींदसि। हिन रीति सां मतलब घटि आई वञे। असांजो समय संकल्प तन मन जो संकल्प घटि लॻनि और सफलता नास्ती मिले तो इन जो मतलब सिद्धि स्वरूप आत्मा है। बाबा चए थो न त संकल्प कंदा आहियूं, प्लान ठाहींदे ठाहींदे मास तेल लॻी वेंदो आहे त समय और संकल्प पंहिंजी जो भी सर्व शक्तियूं आहिनि उन सर्व शक्तियुनि जे खजाने खे ज्यादा कम में न लॻाईंदा आहिनि। समय संकल्प पंहिंजी जो भी शक्तियां सर्व शक्तियुनि जे खजाने खे ज्यादा कम में न लॻायो ऐं असांखे सफलता भी जास्ती मिली वई त कम ख़र्च बाला नशीन थी वियो न। संकल्प उहो ई उत्पन्न थींदो जंहिंसां सिद्धि प्राप्त थी वञे। समय भी उहो ई निश्चित थींदो जंहिंमें सफलता थियल आहे, हिनखे चइबो सिद्धि स्वरूप। चेक करो, असां कोई भी संकल्प करूं था तो उनमें घटि समय, घटि संकल्प, घटि धन द्वारा मेहनत सां असांखे उहो संकल्प पूर्ण थिए थो तो मतलब असां सिद्धि स्वरूप आत्मा आहे। कम खर्च बाला नशी तो सर्व सब्जेक्ट में असां केस ताईं पास आहियूं, हिनजी परख आहे। जो जेतिरो जिन सब्जेक्ट में पास हूंदो ओतिरो ई उन सब्जेक्ट जे आधार ते ऑब्जेक्ट ऐं उनखे रिस्पेक्ट मिलंदी। असांजो बाबा असांखे ॿुधाइनि था कि सिद्धि स्वरूप कम खर्च कम बाला नशी। अगर असां सभिनि सब्जेक्टनि में जेतिरो जेतिरो असां क्लियर कंदा परफेक्ट थींदा वेंदासीं त असांजो सिद्धि जल्दी प्राप्त थी वेंदी। ये बाबा चवनि था कि अगर एक सब्जेक्ट में असां पास हूंदासीं न ओतिरो ई उन सब्जेक्ट जे आधार सां ऑब्जेक्ट ऐं रिस्पेक्ट असांखे मिलंदी। हिकु त प्राप्ति जो अनुभव थींदो जे असांजो ज्ञान जी सब्जेक्ट आहे त हुन सां जो ऑब्जेक्ट प्राप्त हूंदी आहे असां में ज्ञान ईंदो तो असांजे जीवन में लाइट ईंदी, मतलब रोशनी ईंदी, मतलब सम्झ ईंदी आहे, शक्ति माइट भी मिलंदी आहे। असां अथॉरिटी सां कंहिंखे कुझु भी सम्झाए सघंदा आहियूं, शक्ति ईंदी आहे सत्यता जी शक्ति। जॾहिं असां हर हिकु ॻाल्हि खे अनुभव कंदा आहियूं, ज्ञान जी ॻाल्हि खे सम्झंदा आहियूं, अनुभव कंदा आहियूं, प्रैक्टिकल जीवन में लाईंदा आहियूं, असांखे ॿियनि खे ॿुधाइण जी शक्ति भी ईंदी आहे, हुनखे धारण भी कराए सघंदा आहियूं। प्राप्ति जो अनुभव कंदा मतलब समझो असांजे ज्ञान जो सब्जेक्ट ठीकु आहे, असां हुनखे सिखायूं त समय हर फील्ड में हर प्रकार जो ज्ञान जो बाबा ॾींदो आहे त हुनमें असांखे लाइट लाइट अनुभव थिए। हुन नॉलेज जे सब्जेक्ट जे आधार ते पोइ असांखे रिस्पेक्ट भी मिलंदी, चाहे डैडी परिवार चाहे अन्य आत्माउनि द्वारा असांखे रिस्पेक्ट भी मिलंदी कि हाँ इन्हनि ज्ञान सीखो। ये ॾिसो अॼुकल्ह जे महात्मा आहिनि उन्हनि जो एतिरो रिस्पेक्ट उन्हनि खे छो मिलंदो आहे, छो जो साधना कई अथनि, जो भी सब्जेक्ट अध्ययन कंदा आहिनि उन्हनि जी ऑब्जेक्ट रिस्पेक्ट उनखे मिलंदी आहे न, उन्हनि जे क्षेत्र में उन्हनि खे रिस्पेक्ट मिलंदी आहे, उन्हनि खे उन क्षेत्र में पंहिंजे क्षेत्र में हर प्रकार जी सम्झ हूंदी आहे न, प्रकृति ॾाढी हूंदी आहे। त इहे हिकु ज्ञान जी ॻाल्हि ॿुधाई, उहे सम्झो योग जी सब्जेक्ट आहे। बाबा जी हाणे समय नज़दीक अचण वारो आहे त पंहिंजी हर सब्जेक्ट खे चेक करो, कोई भी कमी हुजे त हुनखे पूरा कंदा वञो। हाणे बाबा योग जी सब्जेक्ट में अगरि असां सुठा आहियूं त हुनजो ऑब्जेक्ट छा हुजणो खपे। अगरि असांजो योग सुठो आहे या असां यादि जी शक्ति सुठी आहे त असां बाबा चवनि था योग अर्थात यादि जी शक्ति द्वारा ऑब्जेक्ट प्राप्त हुजणी खपे। उनखे पहिरियों खां ई योग जी शक्ति सां अनुभव थींदो कि इहो थियण वारो आहे, त पहिरियों खां ई मालूम हुजण जे कारण कॾहिं भी हार न खाईंदो।
तो बाबा कहते योग जी में योग की शक्ति होंगी ना, लेकिन मेरे को ही पता लगेगा कि अॼु कुछ थियणो आहे, वो जेको भी कुछ थींदो आहे न उनमें सफलता प्राप्त करे सघंदो पंहिंजी योग जी शक्ति सां। लेकिन योग जी शक्ति द्वारा पंहिंजे पिछले संस्कारनि जो बीज भी खत्म करे सघंदो। योग जी सब्जेक्ट में ऑब्जेक्ट छा आहे, जीवन संस्कारनि खे खत्म करण जी शक्ति ये आहे असांमें। तो सम्झो असांमें हिन सब्जेक्ट में असां पास आहियूं। कोई भी संस्कार पंहिंजे पुरुषार्थ में विघ्न न ठहींदो, जेके नेचर चईंदा आहे उहो भी विघ्न रूप न ठहींदी। पुरुषार्थ असां जो करणु चाहींदासीं एतिरी शक्ति हूंदी कि कोई भी संस्कार कहिड़ी भी रीति सां असांजी लाइफ में विघ्न रूप न ठहींदो। जिन सब्जेक्ट जी जो ऑब्जेक्ट आहे उहो अनुभव थियणी असांमें ऑब्जेक्ट आहे त हिन जो परिणाम को रिस्पेक्ट जरूर मिलंदी। अगर असांमें असां ज्ञान जे कारण असां ज्ञान स्वरूप आहियूं, असां लाइफ में आहियूं त असांखे ज्ञान जो असां ॿियनि खे ॿुधाईंदासीं न, उन्हनि द्वारा उहो असांजो रिस्पेक्ट कंदा। अगर असांमें योग जी शक्ति आहे, असां खुद जाऊं ॿियनि जा पाप कर्म संस्कार खत्म करे सघंदा आहियूं त असांखे भी अनुभव थींदो, ॿियनि खे भी अनुभव थींदो। त हिन जे फलस्वरूप उनखे रिस्पेक्ट कंदा कि हिननि जो योग सुठो आहे। तव्हां मुख सां जो भी शब्द रिपीट कंदव न, वो जो भी प्लान ठाहींदव, वो समर्थ हुजण जे कारण सभी रिस्पेक्ट ॾींदा। तव्हां जो भी हिक ॿ खे राय ॾींदा आहियो न, उन राय खे सभी रिस्पेक्ट ॾींदा। छो जी समर्थ हूंदो ई आत्मा शक्तिशाली हूंदी न, त वो जो भी चईंदी त हुनजे साम्हूं वारी आत्मा हुन ॻाल्हियुनि जो रिस्पेक्ट भी कंदी, उहो ॻाल्हि जो सॼो ॻाल्हि समर्थ हूंदी। हिन प्रकार बाबा चए थो हर सब्जेक्ट खे ॾिसो। त बाबा हिन प्रकार हर सब्जेक्ट खे चेक करो। दिव्य गुणनि जी व सर्विस जी भी सब्जेक्ट हूंदी आहे, उनकी प्राप्ति आहे। मतलब अगर सर्विस जी सब्जेक्ट में असां पास आहियूं त उनकी प्राप्ति ये थींदी कि जो भी नजदीक संबंध में अचणो हुजे, सभिनि जे नजदीक संपर्क खे ॾींदासीं, उन्हनि द्वारा ऑटोमेटिकली असांखे रिस्पेक्ट भी मिलंदी। अगर असांमें गुण आहिनि, सर्विस सुठी करे था सघूं, सर्विस में सुठा आहिनि, असांमें गुण आहिनि, सुठी सर्विस मतलब हिक तरीक़े से संबंध में गर्व भी थी वियो। त हिननि द्वारा असांखे गुणनि जी भी ध्यानु करणो आहे। जिनसे भी संबंध संपर्क में अचण सां ऑटोमेटिकली असांखे रिस्पेक्ट थी मिलंदी ऐं असां ईंदासीं। हर सब्जेक्ट जी ऑब्जेक्ट खे चेक करो और ऑब्जेक्ट खे चेक करण जो साधन आहे रिस्पेक्ट। असांखे रिस्पेक्ट भी केतिरी थी मिले। ज्ञान में असांखे ज्ञान जी धारणा आहे, तुंहिंजी आत्मा में शक्ति आहे, तुंहिंजी आत्मा में गुण आहे, असांखे साम्हूं वारे खां रिस्पेक्ट भी मिलंदो। अगर मां नॉलेजफुल आहियां त जेकी भी नॉलेज ईंदा माण्हू त उहो हुन नॉलेज खे एतिरो रिस्पेक्ट ॾींदो। अगर असां नॉलेजफुल आहियूं, असांमें ज्ञान आहे, असां जेतिरी नॉलेज खे रिस्पेक्ट ॾींदा आहियूं ओतिरो ॿिया भी ॾियनि था। नॉलेज की रिस्पेक्ट ॾियण सां नॉलेजफुल खे रिस्पेक्ट ॾियण असांखे भी उहो रिस्पेक्ट ॾींदी। अगर असांखे ज्ञान हूंदा हुनखे वो नॉलेज की रिस्पेक्ट नथो करे तो असांजी भी न कंदो। अगर नॉलेज जी सब्जेक्ट में ऑब्जेक्ट आहिनि, ऑब्जेक्ट मतलब लाइफ में आहे ऐं कहिड़े संकल्प के परिवर्तन में लाइ समर्थ ठाहे था सघूं। एतिरो ज्ञान आहे कि तव्हां कहिड़े भी संकल्प जो नेगेटिव व्यर्थ संकल्प सब बाबा जी ज्ञान जे बल से उन व्यर्थ की शक्ति में परिवर्तन करो सघूं था।
वाला रिस्पेक्ट मिलती ऐसा व्यस्त के संवर्ग में परिवर्तन है। कोई चाहिए वो आए तो आप बताते बंद कर शुरू नेगेटिव थॉट्स और पांच नेगेटिव थॉट्स की पॉजिटिव में परिवर्तन कर उसी का मन द्वारा रिस्पेक्ट मिलती है। हर सब्जेक्ट में चेकिंग कराई है, हर संकट में ऑब्जेक्ट और रिस्पेक्ट की प्राप्ति जो अनुभव करना आयो सब परफेक्ट है। सब नॉलेज द्वारा चाहिए लाइफ में, योग द्वारा शक्ति धारणा सुखी होगी तो संबंध संपर्क में परिवर्तन इंदो चार चलन सोच व्यवहार में सेवा सुखी होगी तो मानव सुखी संबंध संपर्क में स्नेह ये हर सब्जेक्ट में जो ऑब्जेक्ट है ऑब्जेक्ट भी देख करो कि में प्राप्ति की परिवर्तन आयो जो अच्छा के रिस्पेक्ट की जरूरत हो रही तो समझो परफेक्ट है। परफेक्ट था कोई भी इफेक्ट पड़े परफेक्ट इफेक्ट का पड़े तो परफेक्ट चाहे शरीर जो चाहे संकल्प जो चाहे कोई भी संपर्क में चला हमारे साथ वाइब्रेशन वायुमंडल सभी प्रकार से इफेक्ट काम करे। शरीर में कुछ है तो इफेक्ट अचानक से मेरे मानव की सूखी हुआ कितना परेशान थी कितना पता है बाबा की यात्रा वाली आत्मा इनके दूर तीन लोग अलग शरीर तो बाबा जी को शहरों खा भी नगर को किसी सूर को दे बाबा गोली बचाना है डॉक्टर के दिखाना है मना न तो करे लेकिन जे मानव की लीला हाय हम बीमार आया फलानो हमारे ये समझे बाबा की जो बात की याद करो शरीर में भी कुछ है कभी हाय हाय न निकले बाबा निकले हॉस्पिटल में एडमिट हुए मतलब समझो का हरिद्वार में गया है वो पाप तो है पॉजिटिव की परिवर्तन करना चाहिए ना परिवर्तन कर परफेक्ट कहना है शरीर द्वारा संकल्पन द्वारा संबंध संपर्क में अगर उसका जो वाइब्रेशन वायुमंडल से सुना है मजे न बोलते ऐसा बोले वातावरण परेशान थी शांत हो कितना माण्हू हुया ॾाढो ख़ुश हुया ॾाढो गंदो हुयो ये शब्द संयोजन न निकलना खपनि स्थिति खे बि हलचल में हलाइण तॾहिं असां थींदोसीं परफेक्ट ज्ञान करो में बाबा कहते हैं कि जब आप में बाबा जी आज वायुमंडल वाइब्रेशन का 25 पंहिंजी धारणाउनि सां उन्हनि जी धारणाउनि जो प्रभाव असांजी संबंध संपर्क एतिरो सुठो हुजे जो वही पंहिंजे आखिरी परिवार जे रीति रस्म का बड़ी ईश्वर परिवार जी रीति रस्म में हिन रीति अगर असां हलंदासीं सभिनी जे इफेक्ट खां परफेक्ट ॻाल्हाईंदासीं सब्जेक्ट में परफेक्ट समाज के अभ्यास के बाबा जो परफेक्ट बाबा है बाबा जो परफेक्ट बाबा एकदम सब सब्जेक्ट में चेकिंग ज्यादा सेवा सभिनी करो समय न ॾियो लेकिन चेकिंग खुद जी हुजणी खपे
अब हमारे विष्णु जी सेवा में 5 समय माता भजन हो गए, लेकिन विष्णु जी सेवा करते करते सत्य की प्राप्ति की समय तक स्वयं के परिवर्तन में लाए। कोई सुदेव गांधी की स्मृति में है कि समय का घट स्वयं के भी परिवर्तन में लाए हो। गांधी के परिवर्तन में लाएंगे सृष्टि परिवर्तन थी। शांति परिवर्तन के आधार का सृष्टि परिवर्तन लाए जो कर्तव्य कर सकता है, श्रेष्ठता है जो वेद मानव में लाए। मानव में लाए ना, वो तो सिर्फ जैन के परिवर्तन के यत्न बुलाए कितने स्वयं के आधार का परिवर्तन करना है। बाबा जी ज्ञान में मुख्य डिफरेंस क्या है? जैन ज्ञान में मानव जाति फलानी करे, उसके पर शांति करे, उनके कुछ मंत्र लीला दागो गाइला या कुछ करना कि वो लगे परेशान न कर सके, वो लेकिन इससे परमात्मा से कहेगा, बाबा से किसी कहेगा के परिवर्तन करो, इससे स्वयं के आधार का जो परिवर्तन करना है। जो आधार होता है तो अटेंशन देना खुलेगा। इससे बाबा की कोई बात करे, बाबा मुझे बनानो परेशान तो करे, तो बाबा उनके साथ नाम ले लो, वो परेशान तो करे तो शाम का शुरू होता है। वह कुछ भी है तो शांत रहो, खुशी में रहो, मौज में रहो, बुद्धि करे, दिमाग में हंसी करे, शांत का परे रहो। बाबा ये किनारों करो, बाबा तो स्वर परिवर्तन से हमारे उपाय हो जाएंगे। तो बाहर से बाबा होता है भाई मन तो खराब हो, तो बाबा से ना सामने याद की शक्ति आए वैष्णवी आत्मा आएगा, वैष्णवी आत्मा परफेक्ट सृष्टि में संजू हर संकल्प से बुझा विश्व कल्याण से संबंध है। स्वयं के परिवर्तन का टेंशन याद रखना कि असंजय हर संकल्प से बुझा विश्व कल्याण जो संबंध है, जो आधार मूल है ना, संकल्प में समृद्धि न आए, समय के परिवर्तन में भी कमजोरी रहती है। संगीता आधार मूलक है, उदार मूलक है। इसके कारण जिस समय समृद्ध है तो ही परिवर्तन जो समय सृष्टि जो परिवर्तन सोमो थे समृद्ध में आए। श्री बाबा की में सजाना खा रहे हैं हमारा समृद्ध जीवन है ना, वो अंत में कुछ या खेत हिली डुली बना कुछ गलत कर्म जीवन समय समृद्ध थी समृद्ध स्थिति देना, तो समय भी समृद्ध दे देना, सृष्टि के परिवर्तन भी समय परिवर्तन समय भी हमें बचिएगा। ड्रामा बड़े निश्चित था, लेकिन वो भी आधार से ड्रामा में जो मुद्दों डिस्कस है, लेकिन ड्रामा में जो तेरी पूरी सृष्टि जो परिवर्तन थी उसकी लड़ी हुई ड्रामा आधार में कुछ मुद्दों ना, वो आधार की आधार मूलता बाबत जाने परिवर्तन कराए सकते हैं, लेकिन बाबत एक तो मेरा बाबत याद नहीं, तेरे बाबा वेद का सब
बाबा दादी होगी, मतलब कोई भी आए जिनके कारण अन्य पूरी राजधानी चापल लगी है, जिनके कारण विनाश हुआ तो आधार का मुंडो ना, अगर जाति में आधार हुई है, बाबा ही आधार है, तो बाबा और दादी तो संपूर्ण चीजें रही है ना, एक दादियाँ है, तो मतलब अशांत की जिम्मेवारी है ना, अशांत की बाबती ना शक्ति द्वारा ही प्रत्यक्ष आधार आएगा तो आधार बोलता है ना, अन्य जी नजर में आएगा चैलेंज करना है ना, इसलिए वर्षन जी यह बाल गुजरा आयो तो थोड़ा बहुत संकल्प हल्का सचमुच इतने वर्षन में विनाश न थियो, तो ये भी ठीक है इतने वर्षन में सभी जो बताएंगे तो संकल्प न थियो, ये भी चीज तीसरे वर्षन में न थे, संकल्प रूप में न थे किसी ने अवैध के साधन में विनाश दिए बाबा पर ही देख रहे हैं, कोई भी देश बुलाए साल बुलाए इसलिए में विनाश दिए तो कभी भी बाबा की कॉन्शियस आएंगे ही ना, कोई देश समझना तो सामने करे क्या करो साल में तो बाबा सही बुलाए तो मतलब इतने में थोड़ा थोड़ा विनाश नजर रखी है मैंने तो जाना ही तो मतलब इस संकल्प में कुछ हो कभी हिंदू बिल्कुल पक्को आए इसलिए वर्ष में अच्छा समझो रामायण में रामायण का कोई पूछे कि विनाश करना मैं कभी भी देखी ये न बुझाया इतने सालन में विनाश दिए लो, इतने सालन में दिए लो, कभी बुझाए नहीं बाबा चाहते थे वो ध्यान में रखो, अगर कोई पूछे तो ना साथ देगा, जिस समय समझाना आयो स्पष्ट समझाया खपे ये ना इतने वर्ष में कंप्लीट विनाश की ले लो, इतने वर्ष में एड़ा नजारा नजर लीला जिसका मानव संप्रदाय की बरोबर विनाश कहने वाला विनाश शुरू थी, घर तोड़ा भी शुरू करने से एक बात में थोड़ी तोड़ सकते हैं, यहाँ है मानव बॉम्ब अलगने द्वारा बिल्डिंग गिराने का, परंतु वैसे थोड़ी सा धीरे धीरे तोड़वा ना सहज लगी हुई भी सहज लगती कितना धीरे धीरे विनाश का आकार नजर आता, विनाश में भी समय स्वयं संपूर्ण थी वो कार्य भी संपूर्ण थी स्वयं ही संपूर्ण थी स्वयं संपूर्ण थी कार्य भी संपूर्ण थियणो खपे, जो कार्य हरेक जो आत्मा ही हुए हैं जो कार्य हरेक सावण जिलाए फील्ड तैयार करन था उनके परिवार में वजो न वजो भले वो जेका भी समझे परिवार में आत्मा ही वही है उनके कार्य हरेक भले वो जानन न जानन बाबा जो हले तो लेकिन उनके मेंटल संकल्प कार्य हले मुझे तो बने उनके परिवार में वजो न वजो, लेकिन उनसे स्थापना जो कार्य हले तो उनसे लाए वो निमित्त आए ना, कोई पावरफुल चीज वही करे निमित्त है आत्माएं कोई पावरफुल चीज वही करे वो बाबा जी प्रत्यक्षता के निमित्त होंगे, पावर जिस स्थापना के कार्य में मददगार है। आजकल का लिखता है ना न्यू ब्लड बिगाड़ ज्यादा चित्रो अज्ञा वजदा उतरो लंदन की बुद्धि जो कम कर गया ना वो बुद्धन की न करती चेंज थी दिखाया ज्यादा होशियार थी
वॾा बि ॿारनि जी बिगाड़, वॾा बि ॿारनि जी बिगाड़ थी अहिड़ो समय अची वियो बाबू केॾो बेरो थिए 1972 हाणे ॾिसो था कीअं नंढा नंढा ॿार बि वॾनि खे राय ॾींदा आहिनि। हाणे बि जो वॾा आहिनि उहे सम्झंदा आहिनि असां त पुराणे ज़माने जा आहिनि जे अॼुकल्ह जा आहिनि उन्हनि खे बिगाड़ न ॾींदव वॾो न सम्झी करे हलाईंदव त कम बि न दिमाग़ जी स्पीड जास्ती थी वई आहे न उन्हनि खे हले थी उन्हनि खे बिगाड़ ॾियणो ई आहे हलणो ई आहे पहिरियों ॿारनि खे रोब सां हलाईंदा हुया हाणे उहो ज़मानो न आहे परमात्मा ख़ुदि जो चए हाणे अगरि कंहिं ॿार खे रोब सां हलाइनि था हो हलाए सघंदा असांजी पुराणी बुद्धि आहे ऐं न्यू जनरेशन में ॿाहिरि उहो था वञनि दुनियादारी उहो त घर ई वेठा आहिनि पुराणी सभु कुझु हले थो जॾहिं नई नई चीजें ठहनि थियूं त केरु थो ठाहे अॼुकल्ह जी जनरेशन जो दिमाग़ ई आहे न हिन करे कॾहिं ॿारनि खे बि हिनजी छा विशेषता आहे हुनजी राय बि वठणी खपे हाणे सभिनि जी ॿारनि जी बि बुद्धि ज्यादा सुठी हलंदी छो अॻियां जेके स्थापना जो कार्य आहे बाबति केरु कंदो जे ॿारनि वारा ई त इहे त थोरो वॾो थी करे स्थापना कराईंदा न नई दुनिया जी तंहिं करे वॾा बि ॿारनि जी राय खे बिगाड़ ॾींदा हाणे बि जो वॾा आहिनि सम्झंदा आहिनि त पुराणे ज़माने जा आहिनि अॼुकल्ह जा आहिनि उन्हनि खे बिगाड़ न ॾींदा वॾो न सम्झी करे हलंदव त कम बि न हलंदो पहिरियों ॿारनि खे रोक सां हलाईंदा हुया हाणे ईअं न ॿारनि खे बि मालिक सम्झी करे हलाइणो आहे त उहो बि इहे बि ड्रामा आहे नंढनि जी कमाल नंढा ई कमाल करे करे ॾेखारींदा एडवांस पार्टी जो त पंहिंजो कमु हले थो लेकिन उहो बि असांजी स्थिति एडवांस में वञण जे लाइ रुकी आहे हाणे जो बाबत जी जेके में जो हिन में प्रार्थनाएं आहिनि जो उन्हनि जी एडवांस चीज जेसिताईं न ईंदी तेसिताईं स्थापना जी ॻाल्हि में जो माण्हू वेठा आहिनि ॿार बाबति उहो बि रुकल आहिनि ॾिसो केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे ॿारनि जी इन करे बाबा चए थो कि हाणे उन्हनि जे कार्य बि असांजे कनेक्शन सां हलंदो आहे कार्य वारा स्थापना करण वारी आत्मा स्थापना करण थियूं लेकिन असांखे पंहिंजी स्टेज खे अॻियां वधाइणो हले हले उड़ाई थींदी आहे आग लॻंदी आहे पोइ शीतल थी वेंदी आहे लेकिन शीतल न थियणी खपे न जेतिरी आग जलंदासीं त जल हुजे शेवा करणु अॼु बि बाबा जी सुबुह जी मुरली शेवा जे लाइ हाणे खड़ा ॿाहिरि जो रूप हूंदो आहे मनुष्य लोग ॾिसंदा आहिनि सम्झंदा आहिनि इहे त हलंदा आया आहिनि वॾी ॻाल्हि छा आहे परंपरा जो केरु हलंदो आयो आहे लेकिन शीतल जो थी हिन जो कारण छा आहे परदेश ॾाढी घटि आहे लेक्चर्स त ॾाढा कंदा आहिनि त बाबा चए थो शीतल जो थी वेंदी आहे हिन जो कारण ॿुधाईंदा बाबा असांजी स्थिति एडवांस थिएगी हिनजे कारण लेक्चर त कंदा आहिनि लेकिन लेक्चर सां गॾु गॾु टीचर बि अट्रैक्टिव करे तॾहिं लेक्चर जो इफेक्ट थींदो असांजो आत्मिक टीचर मुख सां त ज्ञान ॾियो था लेकिन असांजी आत्मिक स्थिति छा हुजे हुनजो टीचर छा हुजणो खपे त पंहिंजे खे हर सब्जेक्ट में चेक करो अॼुकल्ह लेक्चर में तव्हांजो कॉम्पिटिशन करणु त ॾाढा अॻियां निकिरी वेंदा लेकिन प्रैक्टिकल में आहे हुन सभिनि सां असां अॻियां ईंदासीं
लेक्चर अलग अलग व्यक्ति माण्हू कंदा आहिनि, उन्हनि में त माण्हू अॻियां निकिरी वेंदा, लेकिन असां जो सच्ची ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, सच बात असांखे ॿुधाइजे, हुनमें असां अॻियां निकिरी सघंदा आहियूं। मुख्य विशेषता प्रैक्टिकल लाइफ जो लेक्चर जो कंदा आहिनि न, प्रैक्टिकल लाइफ में भी ॾेखारण में अचणो खपे। प्रैक्टिकल कोई भी ॻाल्हि तव्हां ॿुधायो त हिकदमि चुप थी वेंदा। जीअं माण्हू थींदा आहिनि न दुनिया में, जीअं असांखे कोई बि अगरि प्रॉब्लम ॿुधाईंदा आहिनि तव्हांखे, त हुननि जो तव्हां प्रैक्टिकल हुननि खे ॿुधाए सघंदा। सॼो ॾींहुं इहे सोचंदा आहियो न आहियो उल्टो सुठो ॿारनि जे लाइ, आयो आहे ईअं आहे हूअं आहे, असांजी सोच में ॿार कीअं ठाहे, असां सोचूं था तुंहिंजो जीवन में ठहे, तो पंहिंजी सोच खे परिवर्तन करो। प्रैक्टिकल हुनखे एग्जाम्पल ॿुधायो हर हिकु ॻाल्हि। त लेक्चर खां पोइ प्रैक्टिकल जो भाव प्रकट थिए थो, तॾहिं उहा लेक्चर ॾियण सां न्यारो ॾेखारे मिली। जो शब्द में कंहिंखे चऊं असांजे नैन में ॾेखारण में ॾियणो, जॾहिं बि असां लेक्चर ॾींदा आहियूं त अनुभवी स्वरूप थी करे हर हिकु ॻाल्हि जो अनुभव करो। हीअं जो असां ॻाल्हाईंदा आहियूं प्रैक्टिकल आहे, हीअं अनुभवी ज़रूरत आहे, तॾहिं हुनजो प्रभाव पइजी सघंदो आहे। बाक़ी ॿुधी ॿुधी करे त सभु थकी आहियूं, असांजो अनुभव करे ईंदा आहियूं न काथे, असां हुन अनुभव सां कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं त हुननि माण्हू खे बि लॻंदो आहे कि हा भई हीअं हूंदी, असां हुन अनुभव में खोए वेंदा आहियूं। तव्हां अगरि बर्फ खाई अथव, बर्फ जो टेस्ट, बर्फ जो थधो तव्हांखे अनुभव आहे, त हुन अनुभव स्वरूप सां कंहिंखे ॿुधायो बर्फ खाई त ईअं थियो, त हुननि खे बि अनुभव थींदो कि हा ईअं हूंदी। बाबा जी हर ज्ञान जे पॉइंट जीवन में अनुभव करो, जो भी बाबा जी ॿुधाईंदे असां लेक्चर कंदासीं न त हुननि ते प्रभाव पवंदो। ॿुधी ॿुधी करे त माण्हू थकी विया, ऐं असां यूज़ कंदासीं न प्रैक्टिकल त असांखे बि ॾाढो जो एग्जाम्पल असां ॿुधाए सघंदा आहियूं। दुनिया वारे ॿुधो त ॾाढो आहे, हाणे अनुभव करणु चाहींदा आहिनि, प्राप्ति करायो। लेक्चर में एड़ी पावर हुजणी खपे जो हिकु शब्द अनुभव कराइण वारो हुजे। तव्हां सम्झाईंदा आहियो कि पंहिंजी खे आत्मा सम्झो न कि शरीर, शब्द में कंहिंखे चऊं न एतिरी पावर हुजणी खपे, ॿुधण वारनि खे सम्झी शब्दनि जी पावर सां हुननि खे बि पंहिंजो आत्मिक स्वरूप अनुभव थिए। सब आत्माएं उन्हनि खे अनुभव थी, हिकु सेकेंड जे लाइ उन्हनि खे अनुभव थी वेंदो त अनुभव जो उहो कॾहिं छॾे न सघंदा, आकर्षित थी करे असां वटि पहुचंदा। विच विच में तव्हां भाषण कंदे कंदे उन्हनि खे साइलेंस में वठी वेंदा, अनुभव कराईंदा आहियो, त हिन प्रैक्टिस खे वधायो। और जेतिरो असां उन अनुभवी हुनसीं न खुद जी आत्मिक स्थिति में सुखी है और बाबा की याद करणु, ओतिरो उन्हनि खे बि अनुभव थींदो। हिन पुरानी दुनिया सां बेहद जो वैराग्य ॼाणणु चाहींदा आहियो त भाषण में जो पॉइंट ॾींदा आहियो उहो ॾींदे हुए बेहद वैराग्य स्थिति जो अनुभव ॾियायो। त असांखे अगरि चवंदा आत्मा है समझो और ये शरीर समझो अलग है, इन ॻाल्हि जो अनुभव हुजणो खपे। घड़ी घड़ी अभ्यास कंदासीं, महात्मा ये शरीर अलग, आत्मा हिन शरीर जे मुख सां ॻाल्हायां थी, कन सां ॿुधां थी। असांखे अनुभव हूंदो असां ॿियनि खे बि कराए सघंदासीं, उन्हनि खे शरीर सां रिटायर कराए सघंदासीं, वैराग्य विझी रहाए सघंदासीं। बाबा जी केॾी सुठी ॻाल्हि आहे, परम खाइण वियासीं आत्मा
अनुभव करें, वो फील करें कि सचमुच सृष्टि बजाने वाले तो जरूर प्रैक्टिकल करना, पंडित आदि की जाना है, इनकी पावर हुई है ना दुनिया वाला जो पंडितों में एक सेकंड में खुशी जाए, एक सेकंड में रुलाए, भाषा दुनिया में इधर साधु संत सन्यासी ज्यादा भी घट पेड़ होंगी वैरागी में भी लाए सकते हैं। चलिए उन्होंने भाषण में इतनी पावर हो गया तो सब ब्राह्मण के भाषण में इतनी पावर है, वो तो दुनिया का वैराग्य तो अशरीरी खाए शरीर का ही वैराग्य माता आत्मा है, अशरीरी खाए वो तो अनुभव कराए सकता है, वो लहर आएगी श्री सभा के बीच बाप का स्नेह की लहर आएगी। श्री सभा में बाप के स्नेह की लहर आएगी। मेरी सच्ची आत्मा जो अनुभव कराए सकता है कि सब आत्माएं संतति परम पिता परमात्मा है, सब आत्माएं परम नाम निवासी संतति परम पिता परमात्मा शिव खुद अनुभव करना, इसको ही अनुभव कराए, ये बची वाला आत्मा के अनुभव की आत्मा परमात्मा इनका परम है हमारी उनके अनुभव की लोग भाषण है कभी कुछ चेंज वो समझन की भाषण दुनिया का न्याय हुआ, उन्हें भाषण में सेवा से होता ही है बाकी गुरु संत सन्यासी, लेकिन बाबा जी भाषण में ज्ञान लेते हैं अशरीरी बंधु अनुभव कराएंगे, वो अशरीरी बंधु अनुभव थोड़ी करा सकते हैं, वो बाप स्नेह पैदा करा सकते हैं, देहदारी गुरु संत सन्यासी खुद का स्नेह पैदा करा सकते हैं, वो गुरु गुरु वाइब्रेशन शांति जी गिरने मिलते हैं तब वापस मिल रहा है कि वो हंसाए सकता है, बुलाए सकता है, लेकिन अशरीरी बंधु अनुभव कराए सकता है, बाप तो स्नेह पैदा कराए सकते हैं, तो स्नेह कराए सकते हैं, लेकिन बाप का न कराए सकते हैं। जैसे पहचान न लेना, खुद के न पहचाना, बाप के न पहचाना तो स्नेह किए बाप से तो उन्होंने पकड़े ही न निराजी लागत नहीं खपे जो भी अच्छी जाके मिले तो आत्मिक अनुभव थी अशरीरी बंधु अंदर मन में बाबा को याद करना रहेंगे तो आत्मा के भी कुछ न कुछ अनुभव थी तब आप समझो गीता से भगवान के पॉइंट में अगर जैन आके जिससे उनके बाप का अच्छा आत्माएं है वो परमात्मा है ये न पता उन लोग जिससे अनुभव न कराएंगे जिससे राशि सुधार करे सुधारेंगे गीता बाबा बुलाएंगे तो गीता जो भगवान शिव बाबा है क्या पॉइंट के भी शुद्ध करना है आत्माएं की स्वयं की पहचान जरूरी है, परमात्मा की पहचान जरूरी है, अनुभव भी जरूरी है, सब आत्माएं हैं
आत्मा ज्योति परम पिता परमात्मा परम धाम निवासी जिसने अनुभव न कराया जिसने चला चाहिए एवं कोई भाषण करण वालों मुझे जो उनके अनुभव कराए कि आत्मा परमात्मा में रात यदि अंतर महसूस करना का गीता से भगवान सिद्ध थे पॉइंट उनकी बुद्धि में न क्यों ये देवी लहरी उत्पन्न थी लेकिन अनुभव कराएगा का अनुभव से क्या कोई गाल जीती न सकती है अगर एक बार आत्मा अनुभव करे हाँ भाई तो सब आत्मा है और सभी आत्मा जो कि वो परम पिता परमात्मा है ये शुद्ध सत्व ये जो गीता ज्ञान गीता ज्ञान में शरीर अजन्मो प्रकृति जो आधार शुद्ध निश्चित प्रकृति है वही आज प्रकृति जो आधार प्रकृति है तो जरूर गीता जो ज्ञान के दिमाग बाबा बाबा संसार की अनुभव कराए गीता शांति देगी हमारे पांच भाषण में इस तरीकों को चेंज करो ओम शांति बाबा की याद करो